नाज़रीन, बुलेटिन में के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त नऊं कोट वेझो LBOD ओवरटॉप थियण बाद कटा हणी पिलट बंद कई वई आहे। पुल जी हालत इंतहाई ख़राब थी वई। इन हवाले से पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद पजीर जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नौकोट लॻ LBOD सिमनालो महाआफ़त बणियल। पाणी ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। 375 खां मेन रोड वारी मोरी मथां पाणी क्रॉस करण लॻो ऐं आदम मोरी तां घारो पवण जो ख़तरो। ॻोठाणा राति जो निंडूं हराम करे कटा लॻाए घारो पवण खां बचाइण में मसरूफ़ आहिनि। इन हवाले सां मक़ामी माण्हुनि जो चवणु हो त अफ़सोस आहे, सिंध गवर्नमेंट जेका रस्तो हुजण जे बावजूदु अञा ताईं का मशीनगिरी असां ताईं न पहुचाई आहे ऐं ना ई वरी को ऑफिसर जाइज़ो वठण जे लाइ आयो आहे। सिमनाले ते मशीनूं त अलर्ट कयूं वयूं आहिनि, पर सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि जे ॻोठनि ऐं घरनि वटां बंदि मज़बूत करण में मसरूफ़ आहिनि। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिम ते जेके ऑफिसर अलर्ट आहिनि, दारोगो ज़ुल्फ़कार नौतकानी ऐं इंजीनियर अब्दुल वाहिद, उन्हनि खे असां बार बार फ़ोनूं कयूं पिया, पर को बि असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। इन लाइ असां आला ऑफिसरनि खां अपील करियूं था त आदम मोरी वटां सिम खे घारो पवण खां बचायो वञे।